सतनाम 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 जी। वाहेगुरु 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 जी। पल पल जपो तेरा नाम, वाहेगुरु। तू ही पिता है तू ही माँ, वाहेगुरु। सतनाम 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 जी। वाहेगुरु 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 जी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, 550 साल अॻु 550 साल गुज़री विया। जॾहिं प्यारो आयो, प्रीतम पाण पधारियो। सत्यलोक जी सचखंड जी सूंहं पाण सां खणी आयो। शब्द जो राग अची सुनायाई। गुरु नानक देव जिन जो जन्म थिए थो परे परे पंजाब में, हिक नंढड़े ॻोठ में, तलवंडी ॻोठ, जंहिंखे अॼु कोठी नानकाना साहिब। केॾी न सूंहं हिन बालक जे मुखड़े में हुई। लोक निहारींदा हुआ, अजब में पिया पवंदा हुआ ऐं चाहींदा हुआ त असीं पंहिंजूं अखियूं हिन कमल मुखड़े खां परे न करियूं। नंढे हूंदे खां वठी गुरु जिन खे प्यास शांत वास्ते, गोड़ खां परे, शोर खां परे, कॾहिं ॾिसो कंहिं वण हेठि वेठा आहिनि, कॾहिं ॾिसो कंहिं सांती की कुंड में वेठा आहिनि, कॾहिं ॾिसो नदीअ जे कंठ ते वेठा आहिनि, शांति शांत में पिया पंहिंजे जीअ में झाती पाइनि, पंहिंजे दिलि में टुॿियूं ॾियनि। संदन माता खेसि चवंदी हुई, माता हिन बालक खे केॾो न प्यार करे थी। माता खे 2 ॿार हुआ, हिकु वॾी धीउ ऐं ॿियो पुटु। धीउ जो नालो नानकी, पुट जो नालो नानक। पंहिंजे पुट खे ॾाढो प्यार कंदी हुई। पुट खे चवे थी, मुंहिंजा पुट तूं ॿियनि वांगुरु छो नथो थी? ॾिस ॿिया पाड़े जा ॿार कीअं न रांदियूं रूंदियूं कनि था, कीअं न खिलनि था, नचनि था, टिपनि था, सुंदर वेग, सुंदर वॻा वेस पहिरीनि था। तूं कॾहिं को बि कपिड़ो पंहिंजे वास्ते घुरी की न, को बि टोल, का बि रांदि, को बि रांदीको पंहिंजे वास्ते घुरी की न। तूं ॿियनि बालकनि वांगुरु छो नथो थी? तूं पाण खे ॿियनि बालकनि खां परे छो थो रखीं? तॾहिं नंढड़ो बालक छा थो चवे? चवे थो, अम्मी मां छा करियां? मुंहिंजी दिलि ताए, मुंहिंजे दिलि में त पियो वॼे हिकु ई नाम, हिकु ई नाम, सतनाम सतकर्तार, सतनाम सतकर्तार। ऐं मां ईअं ई पियो चाहियां त मां फ़क़ति इहो नाम ॻाईंदो रहां पंहिंजे दिलि जे अंदरि। मूंखे गोड़ शोर वणनि की न, ॿियनि ॿारनि जो संग वणे की न, बेशक जेकॾहिं को संत हिन ॻोठ में अचे थो, को सतपुरुख, को सन्यासी, को सचो फ़क़ीर, त मुंहिंजी दिलि उन जे चरणनि में छिकिजी वेंदी आहे। चाहींदो आहियां वञी उन जे चरणनि में मां विहां, उन जे मुख मां जे मिठड़ियूं ॻाल्हियूं पियूं अचनि, मां पियो ॿुधां, थक जाई की न। अम्मी मां छा करियां? मुंहिंजी दिलि हिन संसार सां नथी लॻे। पिता कालू पंहिंजे पुट खे सम्झे नथो। पिता चवे थो, ही मुंहिंजो पुटु त को मवाली आहे। बेशक मवाली हो, पर मौला जो मवाली
जंहिंजी दिलि फटियल हुई, प्यारे प्रभुअ जे सिक में, प्यारे प्रभुअ जे उकीर में, प्यारे प्रभुअ जे इश्क में संदसि दिलि फटियल हुई। हिकु ॾींहुं माता सॾे थी बालक खे, बालक ॾिस ॿिया ॿार आहिनि कीअं न सोनियूं चेनूं पाइनि था, सोनियूं मुंडियूं पाइनि था, तुंहिंजा हथ ॿुटा ई ॿुटा, तुंहिंजे हथ में का बि मुंडी की न। अचु त अॼु मां तोखे पंहिंजनि हथनि सां मुंडी पायां, तूं पाण त कॾहिं मुंडी घुरी की न, तुंहिंजी त दिलि इन पासे वञे की न। अचु त अॼु मां तोखे पाण पंहिंजे हथनि सां मुंडी पायां। ऐं माता केॾे न चोज में, केॾे न प्यार में पंहिंजे बालक खे मुंडी पाए थी। किन ॾींहंनि खां पोइ माता ॾिसे त मुंडी आहे ई कोन हथ ते, आङुर में मुंडी ठहे की न। बालक तो मुंडी केॾां कई, किथे किरी त की न पई। तॾहिं नानक चवे थो अमी मूंखे हिकु टोली गॾी, सन्यासियुनि जी टोली, ऐं मूंखे ख़बर मिली त हिननि 2 ॾींहंनि खां खाधो की न खाधो हो, मूंखे हिन मुंडी लाहे ॾिनी। मूं चयो हीअ मुंडी वञी तव्हीं विकिणो ऐं इन मां जेके पैसा तव्हांखे मिलनि त मां खाधो वठी तव्हीं खाओ ऐं प्रभुअ जो राम नाम गायो, राम नाम गायो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼु वक़्तु की न थम जो विस्तार में तव्हां सां ज़िक्र करियां गुरु जिन जे बाल लीला जो। कहिड़ी न अजीब लीला, पर अॼु हुन जो ज़िक्र कंदुसि की न। उमिरि में गुरु जिन वधनि था ऐं पिता चवे थो हिन पुट मां त कुझु की न थियो, स्कूल में पढ़ण लाइ खेसि मोकिलियुमि, पढ़ियो की न। धंधे में खेसि लॻायुमि, पैसा वञी फ़क़ीरनि में विराया आहियो, हिन बालक मां थियो की न, थियो की न। हिन बालक खे मां मोकिलियां थो जिते संदसि भेण रहे थी। भेण नानकीअ जी शादी थी हुई जयराम सां। जयराम रहंदो हो सुल्तानपुर में। सुल्तानपुर में नवाब जे नौकरीअ में हो जयराम, ऐं नानक खे उत मोकिलीनि था। सुल्तानपुर में अचे थो मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। उत मोदी खानो आहे जंहिंजो मोदी थी कमु करे थो, पर हिन मोदी खाने जो ज़िक्र मां तव्हां सां थोरो वक़्तु रखी कंदुसि। मोदी थी वेठो कमु करे, हिकु ॾींहुं अचे थो नदीअ में अची सनानु करे थो। नदीअ जे पाणीअ में टुॿी ॾे थो, जीअं टुॿी ॾे थो तीअं आवाज़ ॿुधे थो। इहो आवाज़ खे चवे थो नानक मुंहिंजा प्यारा, मूं तोखे चूंडियो आहे, यू आर द चोज़न वन। मूं तोखे चूंडियो आहे, हींअर तूं निकुर, पंहिंजनि दौरनि ते निकुर। ओभर ॾे वञ ऐं ओलह ॾे वञ, उत्तर ॾे वञ ऐं ॾखण ॾे वञ। वञी दुखी लोकनि खे नाम जो पैगाम सुनाए, वञी खेनि प्यार उथारण जी तरकीब ॿुधाए। दुखी लोक अथई, ए वीचारा दुखी कीअं न पिया वरी वरी रुअनि, ॻोढ़ा ॻारीनि। इन्हनि दुखी लोकनि खे वञी तूं सुख जी राह बताए। सुतल अथई निंड में, तिनके वञी तूं जगाए, तिनके वञी रोशन राह बताए, रोशन राह बताए। Go to the north and go to the south, go to the east and go to the west, and go and speak to waiting eager hearts of the love of God and of the name divine. ऐं गुरु जिन कीअं न इहो हुकुम ॿुधनि था ऐं पोइ कीअं न सभु कुझु छॾे, सभु कुझु छॾे। तुम्हारे कारण सब सुख छोड़िया,
तुंहिंजे वास्ते मुंहिंजा प्रीतम मूं सभु कुझु छॾियो, सभु कुझु छॾियो। इहा अथव हिकु हिकु सतपुरख, हिकु हिकु प्रभुअ जे प्यारे जी गुज़ारत। सभु कुझु छॾे थो, सभु कुझु। जॾहिं सभु कुझु छॾे थो तॾहिं खेसि सभु कुझु मिले थो। असीं चंबुरिया पिया आहियूं, इन करे असांखे कुझु की नथो मिले। पर सभागो सो इंसान जो सभु कुझु छॾे थो, खेसि सभु कुझु मिले थो। गुरु नानक देव जिन सभु कुझु छॾे निकिरनि था, दौरनि ते निकिरनि था, 25 साल दौरा लॻाइनि था। 3 दौरनि जो ज़िक्र कयल आहे असां सां। 3 ॾींहंनि में मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, दौरो करणु केॾो न ॾुखियो हो। हवाई जहाज़ की न हुआ, ट्रेनूं की न हुयूं, बसियूं ऐं मोटरूं की न हुयूं। 3 ॾींहंनि में दौरा कंदा हुआ, पैदल पंध पवंदा हुआ। ऐं गुरु जिन कीअं न पंध कनि था, 25 साल पंध कनि था। ओभर में वञनि था, जगन्नाथपुरीअ ताईं वञी पहुचनि था। उत्तर में वञनि था, थिबेट ताईं वञी पहुचनि था। ॾखण में वञनि था, सीलोन श्रीलंका ताईं वञी पहुचनि था। ओलह में वञनि था, मक्का, मदीना, बसरा, बगदाद। संदन सिख्या में ख़ासि करे 3 ॻाल्हियुनि ते ज़ोर। 3 ॻाल्हियूं, हिकु हिकु जिज्ञासूअ खे, हिकु हिकु सचे तालबूअ खे इन्हनि 3 ॻाल्हियुनि जो वीचार हमेशह करणु घुर्जे। इहे 3 ॻाल्हियूं कहियूं। पहिरीं ॻाल्हि जंहिं ते गुरु जिन जो ज़ोर, कृत करियो, कृत करियो, कृत करियो। पंहिंजे हथ जो पोढ़ियो करियो। पोढ़ियो अथई सच। हथ जो पोढ़ियो जो करे थो उहो सभागो। पर जेकॾहिं हथ जो पोढ़ियो न करे सघूं त जेको बि कमु करियूं सचाईअ सां करियूं, ईमानदारीअ सां करियूं, कंहिंसां बेइंसाफ़ी न करियूं, कंहिंसां ठगी न करियूं। असीं जे ॿियनि सां ठगी करियूं था, सचमुच असीं पाण सां वेठा ठगी करियूं। असीं पिया सम्झूं, पिया ख़ुशि थियूं, फलाणे सां मूं ठगी कई, मूं हेतिरा 1000 रुपया कमाया, मूं हेतिरा लख रुपया कमाया, मूं कूड़ करे फलाणे खां इहे पैसा वरिता। मुंहिंजा प्यारा, तो फलाणे सां ठगी की न कई, तो त पाण सां ठगी कई। छो त तुंहिंजे अंदर जो मैल वञे पियो वधंदो, वञे पियो वधंदो। तूं पंहिंजे प्रीतम, पंहिंजे प्रभुअ खां वञी पियो परे पवंदो। इन करे वञी पियो वधीक वधीक पाण खे दुखी कंदो। असांजे दुख जो कारण त हिकिड़ो ई आहे न, प्रभुअ खां परे थियणु। जेतिरो असीं प्रभुअ खां परे आहियूं ओतिरो असीं दुख में आहियूं। प्रभुअ जे कमल चरणनि में ई सचो सुख आहे मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। ऐं गुरु जिन चयो त जेकॾहिं तव्हीं प्रभुअ जे चरणनि जे नज़दीक अचणु चाहियो त किर्त करियो, ईमानदारीअ जो अन्न खाओ। ऐं ॿी ॻाल्हि जंहिं ते गुरु जिन जे सिख्या में ज़ोर ॾिनल, वंड छिकियो, माना वंडियो ऐं विरहायो। जेकी बि तव्हीं कमायो था उन कमाईअ में हिसो अथव ग़रीबनि, दुखियनि, दरिद्रनि, पसुनि ऐं पखियुनि जो। जेकी बि तव्हीं कमायो था, थोरो कमायो था, घणो कमायो था, हिसो अथव ग़रीबनि, दुखियनि जो। पहिरीं उहो हिसो कढी, पोइ बाक़ी जेकी बचे सो तव्हीं भल पाण ते, पंहिंजे कुटुंब जे भातियुनि ते ख़र्च करियो। इहा सिख्या अची गुरु जिन ॾिनी। वंड छकियो, ॿियनि सां वंडियो विरहायो, वंडियो विरहायो। प्यारे दादा पाकिस्तान पियो ऐं उन खां पोइ जॾहिं असीं हिते आयासीं, प्यारे दादा ॾिठो त सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि जी हालत माली वीचार खां सुठी की न हुई। इन करे प्यारे दादा सवलो रस्तो बतायो।
प्यारे दादा चयो 100 रुपया तव्हांजी कमाई हुजे उन मां 1 रुपयो कढी रखो। 1 रुपयो तव्हीं ख़र्च करियो दुखियनि दरिद्रनि पशुनि पखियुनि जे शेवा वास्ते जुदा कढी रखो। 99 रुपया ताईं भले ख़र्चो। प्यारे दादा ॾिठो त वधीक हिननि खां हिसो कढाइण शायदि ठीकु न थींदो। हींअर हालतूं घणो बहितर आहिनि, पर 3 ॾींहंनि में मूंखे ख़बर आहे कीअं खणी ईंदा हुआ। पहिरीं तारीख़ सत्संगी भाउर सत्संगी भेनर लिफ़ाफ़ा खणी ईंदा हुआ। दादा ही असांखे पघार मिलियो आहे। को चवंदो 250 रुपया, को चवंदो 300 रुपया, को चवंदो 800 रुपया। पोइ पहिरीं 2.5 रुपया 3 रुपया 8 रुपया कढंदा हुआ। प्यारे दादा जी आसीस वठंदा हुआ, छो त संदन विश्वास इहो हूंदो हो त प्यारे दादा जे आसीस में बरकत आहे, बरकत। पर हमेशा पहिरीं 100 रुपयनि पुठियां 1 रुपयो कढी रखंदा हुआ, दुखियनि वास्ते पशुनि पखियुनि वास्ते। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, तव्हांखे जिन खे प्यारे प्रभुअ पंहिंजे भरपूर भंडार मां केतिरो ई ॾिनो आहे, केतिरो ई ॾिनो आहे। तव्हांखे त जुगाए त तव्हीं घटि में घटि 10 हिसो कढी रखो। 1/10 ऑफ योर अर्निंग्स, 10 हिसो तव्हांजे कमाईअ जो उहो तव्हांजो कीन आहे, उहो आहे प्यारे प्रभुअ जो। जंहिं प्रभुअ तव्हांखे हेतिरो ॾिनो आहे उन प्रभुअ जे चरणनि में तव्हीं 10 हिसो अर्पण करियो। तव्हीं ॾिसंदा तव्हां ते केॾी न बरकत अचे थी। बरकत जो कानून इहो अथव, बरकत जो कानून अथव त तव्हीं 10 हिसो प्यारे प्रभुअ जे चरणनि में अर्पण करियो, दुखी दुनिया जे शेवा वास्ते। ऐं टी ॻाल्हि जंहिं ते गुरु जिन जो ज़ोर ॾिनल हो, छो त मुंहिंजो वक़्तु तकिड़ो तकिड़ो गुज़रंदो वञे पियो। पहिरीं ॻाल्हि गिरफ़्त करियो, ॿी ॻाल्हि वंड छकियो, टी ॻाल्हि नाम जपियो, नाम जपियो, नाम जपियो। गुरु जिन पाण सां खणी आया गुप्त ज्ञान। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, गुप्त ज्ञान गुरु जिन पाण सां खणी आया, उहो गुप्त ज्ञान अथव नाम, अथव नाम, अथव नाम। पंहिंजी जीवन नाम में रंगे छॾियो, पंहिंजे दिल सां पंहिंजे हृदय सां नाम खे पुए छॾियो। इहे अखर गुरु जिन जा अथव। नानक दीजे नाम दान, राखो हीअं परोए। हीअं सां असुल पुए छॾियो इन नाम खे। कमकार कंदा रहो, कमकार करणु ज़रूरी आहे। पंहिंजा फर्ज़ पालन कंदा रहो, फर्ज़ पालन करणु ज़रूरी आहे। पर पंहिंजो कमकार कंदे, पंहिंजा फर्ज़ पालन कंदे नाम न विसारियो, नाम न विसारियो, नाम न विसारियो। नाम अथव उहा शक्ति जा सॼे जगत खे झले बीठी आहे। नाम आहे उहा शक्ति जंहिं शक्तिअ मंझां दुनियाऊं पियूं रोज़ ठहनि, सृष्टियूं पियूं ठहनि। इहा शक्ति तव्हां मां हिक हिक जे अंदर आहे। इहो अथव जीवन जो इसरार। जीवन जो इसरार जेकॾहिं तव्हीं खोलियो, तव्हांखे परूर पवे त उहा शक्ति जा सॼे सृष्टिअ खे हलाए रही आहे। उहा शक्ति जंहिंमां सृष्टियूं पैदा पियूं थियनि, उहा सृष्टि तव्हां मां हिक हिक जे अंदर आहे, अंदर आहे, अंदर आहे। नाम तव्हांजे अंदर आहे। इन नाम खे हली पाइणो आहे। अमृत वेला सच नाम, वॾाई वीचार। इहा सिख्या अची गुरु जिन ॾिनी न। जॾहिं पंहिंजा दौरा पूरा करे अचनि था, अची करतारपुर में रहनि था, कीअं न इहा सिख्या जा गुरु जिन ॾिनी पहिरीं पहिरीं गोरखनाथ जे पंथनि खे, कीअं न इन सिख्या खे अची रूप ॾियनि था। करतारपुर में कीअं न सवेर सवेर प्रभात जे पर्दे में अमृत वेलो
अमृत वेले में कीअं न सभु थी अची नाम जो जाप कंदा हुआ। नाम जपियो, नाम जपियो, नाम जपियो। नाम जपण लाइ शुरूआत में ज़रूरी थिए थो को न को असीं अखर खणूं, प्रेफरेबली वन सिंगल वर्ड। उहो हिकु अखर खणी वञूं जपींदा वञूं जपींदा वञूं जपींदा। प्यारे प्रभुअ जे कृपा सां हिकु ॾींहुं असीं बि पंहिंजे अंदर में घिरंदासीं, हली उत पहुचंदासीं, उन शक्तिअ जे आस्थान ते हली असीं पहुचंदासीं। पहिरीं अखर जी ज़रूरत आहे। बेशक नाम अथवा अनाम, नाम खे को नाम आहे की न, नाम को अखर की न आहे, पर शुरूआत में अखर जी ॾाढी ज़रूरत थिए थी। को बि अखर जो बि तव्हांखे छिके, सतनाम सतकर्तार अवाह गुरु एक ओंकार, जेको बि नाम तव्हांखे छिके वञो उचारींदा वञो उचारींदा वञो उचारींदा। जीअं उचारियो, प्यास में उचारियो, सिक में उचारियो, उकीर में उचारियो। जंहिं प्यास जी निशानी आहिनि अखियुनि जा ॻोढ़ा। जॾहिं प्यास में असीं नाम उचारियूं था असांजूं अखियूं आलियूं थियनि थियूं। छो त असांखे परूर पवे थी त हिन वक़्तु असीं नाम खां जुदाईअ में आहियूं, वियोग में आहियूं, विछोड़े में आहियूं। इहो विछोड़े जो ख़्याल असांजे दिलि असांजे अखियुनि खे आलो करे छॾे थो। सभागी इहा आलान, सभागा इहे ॻोढ़ा। मूं तव्हांखे चयो न, असांजो अंतःकरण साफ़ थियणो आहे। इहो अंतःकरण साफ़ थिए थो जॾहिं अखियूं रुअनि थियूं। जुदाईअ जे वीचार में अखियूं रुअनि थियूं तॾहिं असांजो अंदर वञे थो साफ़ थींदो। नूरी ग्रंथ में इहे अखर तव्हां वरी वरी पढ़िया आहिनि, वरी वरी ॿुधा आहिनि। रोई रोई दिलि धोई धोई, दिलि वञे पई धोपबी पई धोपबी मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं। ऐं हिकु ॾींहुं असीं बि प्यारे प्रभुअ जे कृपा सां हली पंहिंजे मंज़िल मक़सद खे प्राप्त करियूं था। टे ॻाल्हियूं शल न विसारियूं, कृत करियूं, इन करे ईमानदारीअ जो अनु खाऊं, वंड छकियूं, इन करे पंहिंजे कमाईअ मां को हिसो दुखियनि दरिद्रनि पसुनि ऐं पखियुनि सां वंडियूं विरहायूं। नाम जपियूं, कमकार कंदा रहूं, पर दिलि जे अंदरि पियो नाम हले, पियो नाम हले, पियो नाम हले। ऐं मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, मूं तव्हांखे चयो न त मोदी खाने जो तव्हां सां ज़िक्र कंदुसि। सुल्तानपुर में गुरु जिन अचनि था, पंहिंजे भेण वटि अचनि था, ऐं भेण जो घोटु जयराम खेनि इहा नौकिरी वठी ॾे थो, नवाब जी नौकिरी। मोदी खाने जो मोदी थी वेहनि था। मोदी पर कहिड़े क़िस्म जा मोदी, अजीब क़िस्म जा मोदी। लोक अचनि था, अची शयूं ख़रीद कनि था, साफ़ शयूं उन्हनि खे ॾियनि था, पूरी तौर उन्हनि खे मिले थी। लोक ॾाढो ख़ुशि थियनि था। गुरु जिन पंहिंजनि हथनि सां अन्न तोड़ीनि था, कणिक तोड़ीनि था, चांवर तोड़ीनि था, दाल तोड़ीनि था। हिकु सेर, ॿ सेर, टे सेर, चार सेर वञनि पिया तोड़ींदा, वञनि पिया तोड़ींदा। 11 सेर, 12 सेर, जॾहिं 13 सेर ते अचनि था, 13 अखर संदन मुख मां निकिरे थो, संदन अखियूं फिरी वञनि थियूं, संदन चहिरो बदिलजी वञे थो। 13 13 13 बसि इन हिकु अखर में गुम थी वञनि था। इन खां वधीक अॻिते हली नथा सघनि। संदन मुख मां वरी वरी पियो इहो हिकु अखर अचे, 13 13 13। नानक बंदा तेरा, मुंहिंजा प्रभु ही सभु कुझु तुंहिंजो आहे, मां बि त तुंहिंजो आहियां न, मां बि त तुंहिंजो आहियां न। नानक बंदा तेरा, नानक बंदा तेरा, नानक बंदा। दुनिया का दीवाना कहे मुल्क मेरा,
आए मौत सिर पर, न मेरा न तेरा, मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजो भेनरो, ही न की मुंहिंजो अथव न की तव्हांजो आहे, पर आहे उन हिक जो, उन हिक जो जंहिंखे गुरु जिन को थियो तेरा तेरा तेरा। गुरु जिन जे मोदी खाने जो क़ाइदो कहिड़ो हो? गुरु जिन जे मोदी खाने खे 2 दरवाज़ा, हिकु दरवाज़ो अॻियां वॾो दरवाज़ो, जंहिं दरवाज़े मां ईंदा हुआ शाहूकार, जंहिं दरवाज़े में मां ईंदा हुआ उहे जे पैसा ॾेई अन्न वठी सघंदा हुआ, वठी वेंदा हुआ अन्न, ख़ुशि थींदा हुआ, गुरु जिन जो दर्शन कंदा हुआ, गुरु जिन जे मुख ते मुश्क ॾिसंदा हुआ, ख़ुशि थी वेंदा हुआ। चवंदा हिन मोदीअ में अलाए छा आहे, हिन मोदीअ खे असीं निहारियूं था, असांजे दिलि जूं चिंताऊं, असांजे दिलि जा ॿार, असांजे दिलि जा डप सभु गुम थी वञनि था, ख़ुशि थी वेंदा हुआ। पर हिकु ॿियो दरवाज़ो हिन मोदी खाने खे हूंदो हो, पुठियों दरवाज़ो, नंढिड़ो दरवाज़ो, ऐं कीअं न गुरु जिन वरी वरी हिन दरवाज़े मां ईंदा हुआ, अची निहारींदा हुआ, बीठा हूंदा उते के न के मिसकीन, के न के ग़रीब, के न के दुखी, के न के दरिद्र, कीअं न उन्हनि खे भाकी पाईंदा हुआ, उन्हनि खे चवंदा हुआ मुंहिंजा प्यारा तव्हीं प्रभुअ जा रूप आहियो, भॻल रूप आहियो, सतनाम सत करतार जा तव्हीं भॻल रूप आहियो, तव्हीं भली आया, ही सभु अथव प्रभुअ जो, ही सभु पसारो प्यारे प्रभुअ जो, तव्हीं खणी वञो जेकी तव्हांखे खपे। कीअं न उन्हनि खे बुक भरे ॾींदा हुआ, कणक चांवर दाल ॿियूं शयूं, जेकी तव्हांखे खपे तव्हीं खणी वञो, खणी वञो, ऐं वधीक तव्हांखे तरसाईंदुसि की न। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, अचो अचो त गॾिजी गॾिजी गुरु नानक देव जिन जे चरणनि में सिर झुकायूं, ऐं इहा ई हिकु आसीस पिनूं त असीं बि शल पंहिंजी जीवन गुरु नानक देव जिन जे सिख्या में ॿधूं, ईमानदारीअ जो अन्न खाऊं, जेका कमाई प्यारो प्रभु असांखे ॾे तंहिंमां हिकु हिसो जुदा करे रखूं दुखी दुनिया जे शेवा वास्ते, ऐं कमकार कंदे हलंदे चलंदे उथंदे वेहंदे लेटंदे जाॻंदे प्रभुअ जो नाम जपींदा करियूं, जपींदा करियूं, जपींदा करियूं, हिकु सभागे ॾींहं पंहिंजी मानिक यात्रा सफल करियूं, सफल करियूं, सफल। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु नानक देव कृपा ही केवलम, दादल कृपा ही केवलम, सर्व साधु नाम सर्व संता नाम कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।